नादिन दादू में पब्लिक हेल्थ जे 80 करोड़ रुपयनि जी लागत सां तैयार थींदड़ फिल्टर प्लांट जी रिथा में थियल मुबैना करप्शन जो पब्लिक हेल्थ खाते जे सूबाई वज़ीर नोटिस वठी छॾियो आहे। वधीक तफ़सील असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर अशफाक मलिक। जी अशफाक, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादू ज़िले जे में वॾो जेको आरओ प्लांट हो, मेगा फिल्ट्रेशन प्लांट जेको 80 करोड़ रुपयनि जी लागत सां तामीर थियणो हो, जंहिंमें मुबैना करप्शन थी आहे। अहिड़ियूं ख़बरूं मीडिया ते अचण खां पोइ सूबाई वज़ीर आहे मोहम्मद अली बलोच उन वाक़े जो नोटिस वरितो आहे। ॿुधायो थो वञे त 26 सेप्टेम्बर जुमे जे ॾींहुं जेको आहे सूबाई वज़ीर मोहम्मद अली बलोच ऐं सेक्रेटरी पब्लिक हेल्थ सुहेल जेको आहे सो उते दादू पहुचंदा ऐं उनखां पोइ उते जेको दादू में तामीर थींदड़ फिल्ट्रेशन प्लांट आहे उनजो दौरो कंदा। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 2000 जेको आहे सो 13 में उन फिल्ट्रेशन प्लांट जो दादू में बुनियादु पियो हो, जेको 2016 में मुकमल थियणो हो, जंहिंजी लागत 80 करोड़ रुपया रखी वई हुई। पर बदकिस्मती सां उहो जेको ठीको आहे उहो हिकु चीफ इंजीनियर जे मनपसंद ठेकेदार खे ॾिनो वियो ऐं उहो एडवांस अदायगी हुनखे कई वई ऐं हू हितां रफू चकर थी वियो। उनखां पोइ इहो 80 करोड़ रुपया लागत जेका हुनजी उहा मुकमल ॾेखारी वई आहे। पर उनजे बावजूदि बि फिल्ट्रेशन प्लांट जो जेको तामीराती जेको कमु आहे उहो हिन महिल ताईं मुकमल न थी सघियो आहे, जंहिंजे ख़िलाफ़ दादू जे शहरनि समाजी अॻुवाणनि धरना पिणु हया ऐं उन्हनि जो इहो चवणु हो त ही हिकु वॾो मनसूबो हो दादू जे अवाम लाइ, जंहिंमां दादू जा शहरी जेकी आहिनि उहो मिठो पाणी पीअनि हा। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त पब्लिक हेल्थ इंतज़ामिया जी बेध्यानी ऐं लापरवाही सबबु इहो जेको मेगा प्रोजेक्ट हो उहो रोलड़े जो शिकार थियो, जंहिंखां पोइ मीडिया ते ख़बरूं अचण खां पोइ सूबाई वज़ीर इन मामले जो नोटिस वरितो आहे ऐं उहो जुमे जे ॾींहुं दादू ईंदो ऐं इन फिल्ट्रेशन प्लांट जो दौरो कंदो। जी अशफाक, तव्हांजी महिरबानी।